बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशा मुस्कुराईंदा रहो। दोस्तों असांजी अलफ़ लैला सीरीज़ 128 क़िस्तूं तव्हांजे ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 129 क़िसो असांजो साॻियो पियो हले नूरदीन वारो। गुज़िरियल क़िस्त में असां तव्हांखे ॿुधायोसीं नूरदीन वरी मरियम खे उतां पीउ जे बादशाहीअ मां खणे थो। पोइ हलंदा हलंदा अची ऐं हिकिड़ो सरसब्ज़ मैदान आहे, उते पहुचनि था। हिते हिननि खे सुबुह थिए थो, राति जो निकिता हुआ, सुबुह थिए थो। हिते जेॾी महिल पहुता त हिननि सोचियो त हाणे असां चङो निकिरी आया आहियूं, भला हिते थोरो आराम कयूं, साही पटी। हे लथा घोड़नि तां, ॾाढो वणंदड़ नज़ारो हुजे। अञा कुझु घड़ी हिननि खे गुज़री हुते मस त हिननि परे खां ईअं धूड़ उॾामंदे ॾिठी, मिटी उॾामंदे ॾिठी। जीअं मिटी वेझी पई थिए, मिटी बाक़ाइदे मथे थींदी पई वञे, मथे थींदी पई वञे, त एॾी मिटी थी जो हिननि ॾिठो त माना चारई पासा अंधेरो थी वियो। एॾी मिटी जेॾी महिल सफ़ा मथे थी वई, ऊंदहि थी, त उन मां घोड़नि जे हिणकण जो आवाज़ु ऐं तलवारूं हथियारनि जा बि आवाज़ अचनि पिया, खड़का अचनि। हाणे इहो छा हो जो बादशाह पंहिंजी धीउ जी शादी हुन काणे वज़ीर सां कई। सुबुह थियो त बादशाह रस्म हुई उतां जी, बादशाह पंहिंजे न्याणे वटि आयो। जो पहिरीं शादीअ जी राति हुई, बादशाह पाण पंहिंजे धीउ जे घर आयो। बादशाह पाण सां गॾु सूखड़ियूं पाखड़ियूं जीअं थींदियूं आहिनि उहे बि खयूं आयो। बाक़ाइदे जीअं सरगस थींदो आहे, रस्ते में चांदी सोन उहो छिड़काईंदा नौकर चाकर। उन्हनि जे जुलूस सां बादशाह ऐं ग़ुलाम हलंदा हलंदा अची उन नए महल में था। हे जो अचनि, बादशाह आयो पंहिंजे न्याणे खे सलाम करणु, पर बादशाह जीअं महल में पहुतो त ॾिसे त उहो वज़ीर हिन जो न्याणो काणो उहो फर्श ते फड़ लॻो पियो आहे। का ख़बर चार कान्हे, हे हेॾो गोड़ गमसान, पर हुनखे ख़बर ई आहे। बादशाह पाण बादशाह जे नौकरनि महल में हेॾे होॾे ॻोल्हा कई, पर बादशाह जी धीअ बि हिननि खे ॾिसण में न आई। बादशाह परेशान थी वियो। बादशाह जो गरम पाणी खणी ऐं हिन जे मथां हारियो, हिन जे मथां हारियो, गरम पाणी हिन जे मथां हारियो। हिन अखियूं खोलियूं, वज़ीर खे होश आयो। बादशाह पुछियुसि त तोसां छा हाल आहे, मुंहिंजी धीउ किथे आहे? वज़ीर चयो त साईं, तुंहिंजे धीअ पाण मूंखे पंहिंजे हथ सां एॾो प्यारियो आहे जो हे मुंहिंजो हाल जेको ॾिसीं थो इहो उन जे करे। वधीक ख़बर मूंखे कान्हे त उहा आहे किथे। राति जी ख़बर इहा आहे त मूंखे पाण पंहिंजे हथनि सां एॾो प्यारियो अथई, एॾो प्यारियो अथई जो मां हुनखे इनकार बि न पियो करे सघां। पोइ हिन महिल हे मुंहिंजो हाल आहे, बाक़ी पोइ छा थियो, काॾे वई, मूंखे का ख़बर कान्हे। बादशाह कावड़ में तलवार कढी ऐं बादशाह ईअं ग़ुलाम खे, हिनखे वज़ीर खे कावड़ में ईअं तलवार ओलारी, हयईंसि कान पर ईअं ओलारी वार कई, जेका हुनजे ईअं उहो ॾंदनि सां खड़काए ॾी तलवार। बादशाह ग़ुलामनि खे चयो, हुकुम थी वियो, घोड़ा आया। ग़ुलामनि ॿुधाए त साईं ॿई घोड़ा जेके तव्हांजा आहिनि, उहे ॿई घोड़ा जेके हिन वज़ीर खे ॾिना हुआ, उहे ॿई घोड़ा बि गाइबु। घोड़ा गाइबु आहिनि त वज़ीर चयो त भला जेको घोड़नि जो मां दारोगो मुक़ररु कयो हो उहो, जे साईं उहो बि गाइबु आहे। घोड़ा भी कोन्हनि, उहो बि कोन्हे, सभु दर खुलिया पिया आहिनि।
बादशाह चयो त बसि मुंहिंजे धीउ खे इहो ई साॻो जेको अॻिए दफ़े मां गिरजा जी ख़िदमत में ॾिनो हो, हिन दफ़े तो वरितो, इहो ई मुंहिंजे धीउ खे खणी वियो। पहिरियों दफ़ो बि उहो खणी वियो, हिन महिल बि उहो खणी वियो आहे। मां हाणे हिन खे सुञातो हो, पर काणे वज़ीर हिन खे छॾायो ऐं पाण सां गॾु वठी वियो। उन जो बदिलो पाण खे मिलियो अथसि। बादशाह हुकुम कयो, ॿोला कयो। वॾा वॾा पहलवान सिपह सालार ॿोला में निकिता। बादशाह पाण निकिता ॿोला में। तांत जी सॼो लश्कर हिननि जो हिन वादीअ में आहे। सॼो लश्कर अची हिते वादीअ में पहुतो, हिननि ॿिन्हिनि खे घेरो करे विया। हिते मरियम उथी घोड़े ते चढ़ी, पाण सां गॾु तलवार बि हुयसि। घोड़े ते चढ़ी नूरदीन खे चई त ॾे ख़बर तुंहिंजो लड़ाईअ में छा हाल आहे। हिन चयो मुंहिंजो हाल कोन्हे, मुंहिंजो हाल कोन्हे, तोखे जे कुझु आहे बाक़ी मुंहिंजो हाल कोन्हे। सो बि हेॾो लश्कर। मरियम खिलण लॻी की हाणे तूं बसि हिते बीह रह, मां इन्हनि सां मुक़ाबिलो कंदुसि। हे छा भले वारीअ जे ज़रनि जेतिरा हुजनि न, मां हिननि सां मुक़ाबिलो कंदुसि। हिन छा कयो जो घोड़े ते सिरकी, घोड़े जी हिन ते असुलु पुठ वारे पासे ते वेठी ऐं वाघ ढरी करे, जीअं वाघ ढरी कई घोड़े जी छिकर, ईअं वाघ हुनजी ढरी कई। घोड़ो ईअं निकितो जीअं खिविण। दिलेर हुई, हुनर सिखियल हुअसि जंग जा, तीरथ कमाननि जा, तलवारुनि जा। नूरदीन खे चईंदा हाणे हीअं कर, तूं पंहिंजे घोड़े ते चढ़, मुंहिंजे पोयां बसि तूं रुको मुंहिंजे पोयां अच। जेकॾहिं मौक़ो मिलियो ऐं भॻासीं त क़ाबू थिजां, पंहिंजे घोड़े जा किरजा न, बाक़ी इहो खुटको न कर, तुंहिंजे घोड़े खे केरु पकिड़े कोन सघे। बादशाह ॾिठो, पंहिंजे धीउ खे सुञातईं त माना हीअ असां सां मुक़ाबिले लाइ तयारु आहे, जंग करणु थी चाहे। पंहिंजे सिपाहियुनि खे चईं त हमिलो कयो। पर इहो आहे त हिननि खे मारिजो न, कंट्रोल कयो त मारिजो न, पकड़ियो त मारिजो न, जेसि ताईं हिननि जे अॻियां ईसाई दीन सां पेश न कयूं, हिननि खे क़तलु न कजे। जेकॾहिं न मञनि त पोइ हुननि खे गिरफ़्तार करे मूं वटि वठी अचो ऐं इनकार कनि त पोइ हिननि खे क़तलु कंदासीं। जीअं माण्हू इबरत पकड़े ॿिन्ही सां, भले मुंहिंजी धीअ हुजे भले हो हुजे। लड़ाई शुरू थी वई। लड़ाई सां शुरू थी वई। लड़ाई हले पई, केॾी महिल हो हणनि, केॾी महिल हीअ हणे। महारत सां पंहिंजो वार रोकींदी पई अचे। वॾो माना हिकिड़ो पहलवान हुयो, उहो हिन सां आम्हूं साम्हूं उड़े पियो। चङो टाइम हिननि ॿिन्ही जी लड़ाई हली। घोड़ा ॿई घोड़नि ते हुजनि, घोड़नि जूं टापूं पई थियनि, मिटी उॾामी पई, ईअं धूड़ थी वई, धूड़ थी वई, धूड़ थी वई। ऐं मरियम खे ईअं मौक़ो मिली वियो ऐं ठका करे खणी उनखे मुंडी वारी तलवार आहे मारे पई। मारे घोड़े खे वरी पकिड़े, घोड़े जूं टंगूं मथे हुजनि, ईअं ॾाढियां चई त आहे को बहादुर जेको मुंहिंजे मुक़ाबले में अचे। जीअं हिन जो होशियारु कयो त उन जो बि होशियारु ईअं कयो। बादशाह खे ॾाढी कावड़ लॻी। बादशाह ॿिए पहलवान खे चयो वञ तूं वञ हिन सां मुक़ाबिलो कर, गिरफ़्तार करे मूं वटि अच। वरी ॿिन्ही जी लड़ाई थी।
हिन लड़ाई त हुन खां बि वधीक टाइम वरितो। आख़िर नेठि हलंदे हलंदे मरियम उन खे बि मारी। उन खे मारे वरी बि वाक कई, आहे को तव्हां वटि सूरमो, या पंहिंजे वज़ीर खे मोकिलियो काणे खे। बादशाह पंहिंजी धीउ जो ॻाल्हाइणु ॿुधे पियो। बादशाह खे ॾाढी कावड़ पई आहे त भणा 2 पहलवान मारिया अथई। ॿिए खे मोकिलियईं त हिन 2 पहलवाननि जो बदिलो हिन खां वठि। जेकॾहिं वस में न चई न त पहिरियों चयुमि त मारिजोसि न, पर भले मारिजांसि। मुक़ाबिलो थियो पहलवाननि 2 जो, मरियम उन खे बि मारी। बादशाह जा 3 वॾा सूरमा मरियम मारी। बादशाह ते ॼण हुन जी हिकिड़ी हैबत वेही। बादशाह ते जो हैबत वेठी ऐं लश्कर ते बि हैबत वेठी। बादशाह परेशान थी। बादशाह दिलि में चयो त जेकॾहिं मां हिन सां मुक़ाबिलो कयां ऐं मां बि हिन खां न खटे सघां त रही खुई इज़त वञे हली। छो जो हाणे माना हिन में उहो रत जे रिश्तनि वारो या उहा शइ न आहे, अॼु साम्हूं थी आहे। भला हिकिड़ो भरम रहियल हुजे। बादशाह पंहिंजे घोड़े जी वाग वठी ऐं घोड़े खे पोइ ते वराई। बादशाह जो घोड़े खे पोइ ते वरायो त लश्कर बि बादशाह जे पोइ वापसि। बादशाह सफ़ा मायूस हुजे। बादशाह महल में पहुतो। बादशाह जी ईअं सम्झो त अंदरि ॿरे पियो। 3 वॾा पहलवान मारिजी विया। लश्कर शिकस्त खाधी। इज़त ख़ाक में मिली वई। जेकॾहिं ॿाहिरि मुल्कनि जा बादशाह ॿुधनि त हिकिड़ी औरत ऐं वॾी ॻाल्हि साबित संदसि धीउ, बादशाह खे मज़ो न पियो अचे। बादशाह वेठो, पंहिंजा अमीर वज़ीर हिन घुराया। उन्हनि सां पंहिंजी धीउ जी ॻाल्हि कई त मुंहिंजी धीउ अॼु अहिड़ी थी आहे जो हुन मुंहिंजे साम्हूं जंग कई आहे। मुंहिंजा 3 पहलवान हुन माराया आहिनि। मूंखे ॾाढो ॾुख आहे। मूंखे सलाह ॾियो। सभिनी हिन खे चयो त साईं हाणे हीअ थी वई आहे मुस्लमान, तव्हां हाणे हीअं कयो जो ख़लीफ़े हारून रशीद ॾे ख़तु लिखो, उन खे तव्हां सॼो किसो ॿुधायो। बादशाह हारून रशीद ॾे ख़तु लिखायो त अमीरुल मोमिनीन, तव्हांखे मालूम हुजणु खपे त मुंहिंजी हिकु धीउ आहे, जंहिंजो नालो मरियम आहे। उनखे हिकिड़ो मुस्लमान क़ैदी हुयो असां वटि, नूरदीन नालो मिस्र जो आहे। उन बरगलाए छॾियो। बरगलाए ऐं हिकिड़ी राति हितां भॼाए। हाणे हो बि मुस्लमान आहे, हीअ बि हिन जे पोयां लॻी आहे। हिन जी ॻाल्हियुनि में अची मुस्लमान थी वई आहे। न त आहे मुंहिंजी धीउ ईसाइण। सो मां अमीरुल मोमिनीन खे ख़तु थो लिखां, दरख़्वास्त थो कयां त तव्हां मुस्लमान बादशाहनि खां पुछा करे हिननि जो पतो लॻायो, मूंखे पंहिंजी धीउ वापसि करायो। ऐं वॾी ॻाल्हि इहा त जेकॾहिं तव्हां मूं ते इहा महिरबानी कंदव, मूंखे पंहिंजी धीउ वापसि कराईंदव, त मां उन रूम में हिकिड़ो शहर हुयो रूमतुल कुबरा, अधु शहर मां तव्हांखे उन एवज़ में ॾींदुसि त तव्हां भले हुते मुस्लमाननि लाइ हिकिड़ी मस्जिद बि ठारायो। ख़तु लिखियो, वज़ीरनि सलाह ॾिनसि, ख़तु लिखियईं, ख़तु वेड़ियईं, वज़ीर खे घुराईं, काणे जी जाइ ते हाणे ॿियो वज़ीर रखियो। उनखे चई हिन ते शाही मोहर लॻा।
वरी सभिनी सरदारनि खां उनखे सयूं कराए उन्हनि जूं मोहरूं हणाए। हुनखे वज़ीर खे चईं त हाणे ख़त खणी वञ, केर मुंहिंजी धीउ वठी आई त मां मालामाल करे छॾींदुमि। सिधो वञ बगदाद, हीउ ख़त ख़लीफ़े खे हथ में ॾे। वज़ीर ख़त खणी रवानो थियो। हलंदो 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 बयाबान जंग जबल लताड़ी वियो अची बगदाद पहुतो। बगदाद में पहुतो, 2-3 ॾींहं आराम कई। अमीरुल मोमिनीन हारून रशीद जे महल जी पुछा कई। माण्हुनि हिनखे ॾसु ॾिनो। अची हारून रशीद जे महल ते पहुतो। हारून रशीद जे महल ते पहुतो। इजाज़त घुरियईं। इजाज़त मिली त रूम मां बादशाह जो वज़ीर आयो आहे, ख़त खणी आयो आहे। बादशाह जे साम्हूं अची सलाम करे ख़त बादशाह खे, जेके बादशाह सुखड़ियूं पाखड़ियूं ॾिनियूं हुअसि उहे बि बादशाह जा अमीरुल मोमिनीन हारून रशीद जे अॻियां रखी। हारून रशीद ख़त खोले पढ़ियो, मतिलबु सम्झई। ख़त पढ़ी पंहिंजे वज़ीरनि खे हुकुम ॾिनई त जेके बि इस्लामी मुल्क आहिनि उन्हनि में ख़त लिखो, हिननि जी पुछा कयो त किथे। ख़त लिखिजी विया। मरियम नूरदीन जा मुहांडरा नाला उहे सभु हुन में लिखियनि। जेको बि हुननि खे पकिड़े त अमीरुल मोमिनीन वटि मोकिले। हिन हुकुम में सुस्ती न कयो, सुस्ती न कयो, गिफ़लत बि न कयो। ख़त ते हारून रशीद जी मोहर आहिनि। उन महिल ई हुन वज़ीर जे साम्हूं हर सूबे ॾे, हर मुल्क ॾे, इस्लामी मुल्क ॾे ख़त रवाना कई। हाणे हेॾां हिननि जो इहो पियो हलियो। होॾां नूरदीन ऐं मरियम बादशाह जो वापसि थियो। चढ़िया घोड़नि ते, हलो हलां हलो हलां शाम जो रस्तो अथनि, शाम मुल्क जो। सफ़र हिननि जो साध्या थियो। अची हे दमिश्क में पहुता। हे जो उते दमिश्क में पहुता त ख़लीफ़े जो ख़त बि हिननि खां 1 ॾींहुं अॻु में उते दमिश्क में पहुतो। हाणे दमिश्क जे वाली खे, दमिश्क हिकिड़ो सूबो हो अमीरुल मोमिनीन हुयो सॼी इस्लामी खिलाफ़त जो। उन वटि जो इहो ख़त पहुतो त उन बि पंहिंजे प्यादनि खे, पंहिंजे सिपाहियुनि खे हुलिया ॿुधाया, नाला ॿुधाया त ख़लीफ़े जो ख़त आयो आहे। इन्हनि माण्हुनि जी ॻोल्हा कयो, इहे असांजी बादशाही में आहिनि, किथे बि मिलनि त इन्हनि खे पकिड़े ख़लीफ़े ॾे मोकिलिणो आहे। हे जीअं ई ॿई अची दमिश्क में दाख़िल थिया त बादशाह जा जासूस चढ़ियल हुया। हिननि खां नाला पुछनि। हिननि खे त ख़बर न हुई, हिननि पंहिंजा नाला ठीकु ॿुधाया। हिननि खे त इहा ख़बर ई न हुई त को हेॾो हेॾो कमु थी विया। हुननि खे जो ख़बर पई त भाई हे उहे 2 माण्हू जिन जी ॻोल्हा था कयूं, हिननि ॿिन्ही खे पकिड़े दमिश्क जो वाली जेको हुयो, हुकुमरान हुयो, उन वटि वठी आया। जीअं उन वटि पहुता, उन देरी कान कई, उन महिल ई हिननि खे बगदाद मोकिले। सिपाहियुनि जे हथां हिननि ॿिन्ही खे बगदाद मोकिले। हे कुझु ॾींहंनि में अची बगदाद पहुता। ख़लीफ़े जे साम्हूं बाबा हाणे इजाज़त मिले त ख़लीफ़े वटि पेश कयूं। नेठि ख़लीफ़े जे साम्हूं अची हे 2 पहुता। पेश कयनि साईं, हे आहे बादशाह जी धीअ मरियम ऐं हे आहे मिस्री ताजिर ताजुद्दीन, उन जो पुटु नूरदीन, जंहिं हिन जे पीउ मूजिबि हिन खे ख़राबु कयो आहे। हिन खे पंहिंजे वतन खां भॼाए दमिश्क वठी आयो आहे। उन खे जीअं असां वटि पहुतो त असां उन खे तव्हांजे हुकुम मूजिबि पकिड़े नाला पुछासीं, सॼी इंक्वायरी कईसीं। जॾहिं हिननि उहो ॿुधायो
त असां उन्हनि खे पकिड़े तव्हांजी ख़िदमत में तव्हांजे हुकुम मूजिबि हाज़िर थिया। अमीरुल मोमिनीन हारून रशीद जी नज़र जीअं मरियम ते पई, सुहिणी हुई, बादशाह जी धीअ हुई। हिन वटि बि ग़ुलामनि कनीज़नि इन्हनि जी राणियुनि जी खोट कान हुई, पर ॾिठई त हिन जहिड़ी मूं वटि कान्हे। ऐं हुनजे मुंहं मां बहादुरी, रोब, छो जो बादशाह जी धीअ हुई। ख़लीफ़े पुछियुसि त तूं हुआ मरियम जेका अफ़रंजा जे बादशाह जी धीअ? चई त हा बादशाह सलामत। वरी ख़लीफ़े ॾिठो नूरदीन ॾे। नूरदीन बि सूरत जो सुहिणो सेबतो ख़ूबसूरत नौजवान। ख़लीफ़े पुछियुसि त नूरदीन तूं आहे जेको ताजुद्दीन जो पुटु आहे ऐं कैदी आहे? हिन चयो त हा अमीरुल मोमिनीन, नूरदीन मां आहियां। चई छो तूं हिन खे पंहिंजे पीउ जे मुल्क मां भॼाए आयो? नूरदीन खे सॼो किसो ॿुधायो। ओ जीअं हिन खे ख़रीद कयो हुई उतां खां वठी हिन खे सॼो किसो ॿुधायो। ख़लीफ़े खे इन किसे जी त ख़बर ई कान हुई। ख़लीफ़े जो हिन जो किसो ॿुधो त ख़लीफ़ो बि ईअं अजब में अची वियो ऐं दिलि में ख़ुशि बि थियो। हिन जे हिमत खे दिलि में दाद ॾियणु लॻो। हिन जो ॿुधी ऐं मरियम खे चई त मरियम हाणे तो बि ॻाल्हि कई, हिन बि ॻाल्हि कई, पर तुंहिंजे पीउ मूं ॾे लिखियो आहे हीअ त हिन तोखे बरगिलाए ऐं अॻुवा कयो आहे। हाणे तूं छा थी चई? हिन चयो त मां पंहिंजी मर्ज़ीअ सां इस्लाम दीन में दाख़िल थी विया, छो जो मां ॼाई ॼम खां ईसाइणो हुअसि, पर मां हिन मज़हब खे बि ॾिठो आहे। मां पंहिंजे अकुल सां सम्झ सां परखे ऐं हो मज़हब छॾियो आहे। मां ख़ुदा ते ऐं उनजे रसूल ते ईमान थी रखां। मां अलाह जी इबादत थी कयां, अलाह जे अॻियां सजदो थी कयां, उन जी बुज़ुर्गी बयानु थी कयां ऐं ख़लीफ़ा तुंहिंजे साम्हूं मां इक़रार थी कयां त ख़ुदा खां सवाइ ॿियो को इबादत जे लाइक़ु न आहे ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जो रसूल आहे। भले मुंहिंजी पीउ खे ॻाल्हि न वणे। हाणे अमीरुल मोमिनीन तोखे मां ॿुधायो, हाणे तूं पंहिंजे ज़मीर खां पुछ त तूं हिकिड़े काफ़िर बादशाह जे लिखण ते मूंखे काफ़िरनि जे मुल्क मोकिलींदे। बादशाह जेकॾहिं तो ईअं कयो त मां क़यामत जे ॾींहुं तुंहिंजो दामन पकड़ींदुसि ऐं तुंहिंजी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां शिकायत कंदुसि। ऐं उहो ॾींहुं उहो हूंदी जो तुंहिंजी बादशाही न हूंदई, न तो वटि माल मिल्कियत हूंदी, न लाव लश्कर हूंदई, न औलाद हूंदी। हिन जो इहो चयसि त ख़लीफ़े चयो त मरियम ख़ुदा न करे त मां ईअं कयां। मां बेख़बर हुयुसि, हाणे मूंखे ख़बर पई आहे मां हिकिड़ी मुस्लमान औरत खे कीअं थो काफ़रनि ॾे मोकिले सघियां। हाणे तूं मुस्लमान थी वई आहीं, हाणे तुंहिंजो असां ते हक़ु आहे ऐं हक़ु इहो आहे त मां तोसां नाइंसाफ़ी न कंदुसि। भले उन जे एवज़ तुंहिंजो पीउ मूंखे सॼी ज़मीन जेतिरो सोन हीरा जवाहर छो न ॾे, पर मां तोखे उन जे हवाले न कंदुसि, छो जो मां बेख़बर हुयुसि। हिन महिल तो मूंसां ॻाल्हि कई आहे। तूं ॻणती न कर, ग़म न कर, तूं हिन ते राज़ी आहीं। भला हिन मां तूं राज़ी आहीं त हे तुंहिंजो मुड़ुसु ई हुजे, तूं हिन जी ज़ाल ई हुजे। हिन चयो त मां छो न राज़ी हूंदुसि, मां हिन सां त बादशाही बि छॾी आहे, हिन जे करे हे त मुंहिंजो मुड़ुसु आहे। हिन मुंहिंजे लाइ पंहिंजी जान जी बाज़ियूं लॻायूं न, हर शइ छॾी अथई। अमीरुल मोमिनीन उन महिल ई हिननि ॿिन्ही जो ॿीहर निकाह करायो।
काज़ी गवाह घुराए हिननि जो निकाहनामो लिखारायूं, महर बि पाण ख़लीफ़े ॾिनी। होॾा रूम जे बादशाह खे हिन जे पीउ खे ख़बर पई त ख़लीफ़े वटि आई आहे, पर ख़लीफ़ो वापसि नथो करे। उहो बि अची पातो, हारून रशीद ॿिन्ही खे आम्हूं साम्हूं कराए वरी मरियम खां हिन पुछियो। मरियम हुते बि इहा ई ॻाल्हि कई त मां पंहिंजी मर्ज़ीअ सां मुस्लमान थी आहियां, हीउ मुंहिंजो मुड़ुसु आहे, मां नथी वञणु चाहियां। ख़लीफ़े हिन जे पीउ खे चए त तो पंहिंजी धीउ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हाणे हीअ मुस्लमान थी आहे, तूं असांजे हिसाब सां काफ़र, मां नथो करे सघां जो मां हिकिड़ी मुस्लमान औरत खे काफ़रनि जे मोकिलियां, जेके ज़ाहिरा त हाणे हिन सां बुरो सलूक कंदा, हिन सां ज़ुल्म कंदा, ऐं जेकॾहिं इहो कयमि त इन जो सॼो बोहतान, सॼो गुनाह जेको आहे उहो मुंहिंजे गर्दन ते हूंदो। तंहिंजे करे तो मूंसां ॻाल्हि बि सही न कई, हाणे मूंखे हक़ीक़त जी ख़बर पई आहे, सो मां तुंहिंजे हवाले नथो करे सघां। उन लाइ बहितर थी त तूं भले पंहिंजे मुल्क वापसि हली वञ। ऐं हिननि ॿिन्ही जा आसिरो पल, हाणे हे मुंहिंजे अमान में। वज़ीर जेको हिन सां गॾु आयो, उन वज़ीर चयसि त मां हिन खे मरियम खे ज़रूरु वठी वेंदुसि, हथे ख़ाली असां न वेंदासीं, भले मुस्लमान थी वई, भले मुस्लमान थी वई। हिन जो ईअं ॾाढा ॻाल्हायो त ख़लीफ़े हुकुम कयो त हिन खे पकिड़े क़तलु करे। मरियम चयो त अमीरुल मोमिनीन, हिन जे खून सां तव्हां पंहिंजी तलवार गंदी न कयो, तव्हां तलवार गंदी न कयो। ईअं चई ऐं पंहिंजी तलवार कढी हुन ते अहिड़ो वार कई जो हुनजी मुंडी चट थी। ख़लीफ़े हिन जी दिलेरी ॾिठी, अखियुनि जे अॻियां ख़लीफ़ो अजब में अची वियो त जहिड़ी सुहिणी आहे तहिड़ी पहलवान आहे, दिलेर। उन खां पोइ ख़लीफ़े नूरदीन खे शाही पोशाक अता कई, ॿिन्ही जे रहण लाइ ख़ासि पंहिंजे महल में हिकिड़ो हिसो हिननि खे ॾिनो त हाणे तव्हां शाही महल में रहो। उन खां पोइ हिन जो माहानो मुक़ररु कई ऐं रोज़ानो जो बि मुक़ररु कयो, ऐं हुकुम कई त हिननि जे महल में ज़रूरी जेके क़ीमती शयूं हुजनि, कमकार मतिलबु ज़रूरत वारियूं शयूं हुजनि, थांव थपा, जेका बि ज़रूरत वारी शइ हुजे उहे सभु मुहैया कनि। हाणे ॿई बगदाद में ॾाढो मज़े सां, सुकून सां ॿई ज़ाल मुड़ुस रहनि पिया। कुझु ॾींहं गुज़रिया, नूरदीन खे पंहिंजे माउ पीउ खां विछड़े चङो टाइम थियो ऐं ख़्यालु थियुसि त पंहिंजे माउ पीउ सां मिले। ख़लीफ़े वटि त रोज़ु ईंदो हो। ख़लीफ़े वटि आयो, ख़लीफ़े खे चई साईं मूंखे इजाज़त ॾियो त मां पंहिंजे मुल्क वञा, मूंखे पंहिंजे माउ पीउ मिटनि माइटनि जी सिक लॻी। ख़लीफ़े हिन खे ख़ुशीअ सां इजाज़त ॾिनी, पंहिंजे माउ पीउ जे लाइ हिन खे क़ीमती सुखड़ियूं पाखड़ियूं ऐं तोहफ़ा बि ॾिनई। ऐं हिननि खे चई त मूंखे पंहिंजी ख़बरचार ज़रूरु पिया ॾींदा। ऐं उन महिल ई बादशाह मिस्र जे अमीर, आलिम, रईस, वाली उन्हनि ॾे ख़त लिखिया। उन महिल हिन जे वञण खां अॻु ई त नूरदीन ऐं हिन जी ज़ाल ऐं नूरदीन जा माउ पीउ, इन्हनि जो बाक़ाइदे शाही प्रोटोकॉल हुजे ऐं इन्हनि जी हर वक़्तु ख़बरचार लहो ऐं मूंखे बि ख़बरचार ॾियो ऐं हिननि जो एतिराम कयो। हिननि जे पहुचण खां अॻु ई ताजदीन खे मिस्र में ख़बर पई त बाबा तव्हांजे लाइ ख़लीफ़े हारून रशीद हेॾा ख़त लिखिया आहिनि मिस्र जे बादशाह खे, मिस्र जे अमीरनि वज़ीरनि खे, ऐं हो बि अचनि था। तुंहिंजो पुटु ऐं नुंहुं बि ॾाढो ख़ुशि थियो, पुट जो आसिरो पलियूं वेठो, ॾाढो ख़ुशि थियो। माउ खे ख़बर पियसि, उहा बि ॾाढी ख़ुशि थी। हे जीअं शहर में पहुता त ख़लीफ़े जो हुकुम जो हुयो त
त उन हुकुम जी तामील में मिस्र जा वॾा वॾा अमीर वज़ीर सौदागर उहे सभु शहर खां ॿाहिरि निकिरी हिननि जो इस्तक़बाल कढाया, वठी आया हिननि खे मिस्र में। माउ पीउ सां मिलिया, उहे बि ॾाढा ख़ुशि थिया। रोज़ु कंहिं न कंहिं अमीर हिननि जी दावत पियो करे, को न को अमीर हिननि जी दावत पियो करे, छोजो ख़लीफ़े हारून रशीद जो हुकुम आहे। मतिलबु त सॼे शहर में बाक़ाइदे हिननि खे प्रोटोकॉल मिलियो, हिन खे मिलियो, हिन जी ज़ाल खे मिलियो, ऐं हिननि जे करे